PS 99 ऐं NA 235 ते पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि जी पोज़ीशन मज़बूत। महसूद बिरादरी, अखा ख़ैल बिरादरी समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि PP उम्मीदवारनि सरदार मस्ती ख़ान ऐं आसिफ़ ख़ान जी भरपूर हिमायत जो ऐलान करे छॾियो। मच्छर कॉलोनी भरिसां अल आज़म स्क्वायर ते पीपल्स पार्टी अॻवान रईस अनवर महसूद, मीर आसिफ़ ख़ान चांडियो ऐं ॿियनि पारां पीपल्स पार्टी PS 99 जे उम्मीदवार सरदार मस्ती ख़ान ऐं NA 235 जे आसिफ़ ख़ान जी हिमायत में कॉर्नर गॾिजाणी रखाई वई, जिते इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते कॉर्नर मीटिंग खे ख़िताब कंदे PS 99 जे उम्मीदवार सरदार मस्ती ख़ान ऐं NA 235 जे उम्मीदवार आसिफ़ ख़ान चयो त पीपल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे ऐं इन में अवाम ख़िदमत जो जज़्बो मौजूदु आहे। चूंडण बाद नफ़रत जी सियासत कंदड़ मुख़ालिफ़ जमायतुनि खे हिन इलाइक़नि में तरक़ियाती कम करे भरपूर जवाब ॾींदासीं। हुननि चयो त जेके तंज़ीमूं कराची में दहशत पखेड़े शहरनि खे लाशूं ॾिनियूं आहिनि, उहे हिक भेरो ॿीहर वोटरनि खे धमकियूं ॾेई रहिया आहिनि, पर हिन भेरे खेनि सख़्त जवाब ॾींदासीं। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।